अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था फ़कीराबाद खां आशिक़ अली जी रिपोर्ट मुताबिक़ फ़कीराबाद टाउन जो ॻोठ छतन शाह बुखारी जा रहवासी हिन जदीद दौर में बुनियादी सहूलतनि खां महरूम ॻोठाणनि जो एहतिजाज हेल्थ खाते ऐं फ़कीराबाद टाउन ऑफिसर जी नाअहली सबबि असांजो ॻोठ छतन शाह बुखारी हिन जदीद दौर में बिजली मिटे पाणी गैस खां बि महरूम। ॻोठाणनि जो चवणु हो त फ़कीराबाद टाउन कमेटी जे ऑफिसर ऐं एडमिनिस्ट्रेटर हेल्थ खाते जी नाअहली जे करे असांजी ॻोठ में मच्छर मार स्प्रे बि न थी सघियो आहे। मच्छरनि जे करे वॾा तोड़े नंढा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ॻोठाणनि एहतिजाज कंदे वधीक चयो त असांजे ॻोठ छतन शाह में हिन महिल ताईं को बि तरक़ियाती कमु न आहे थियो। हेल्थ खाते जी नाअहली सबबि मच्छर मार स्प्रे बि न आहे कयो वियो। एहतिजाज कंदे अता हुसैन शंबाणी, कमाल ख़ासकेली, गुलहसन शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त असां तक जे चूंडियल नुमाइंदनि फ़कीराबाद टाउन ऑफिसर खां घुर कयूं था त असांखे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि ऐं मच्छर मार स्प्रे करायो वञे, असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत